मलीह सहाफ़ी असगर मेमन जी ॾोकरीअ में ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीह जे सहाफ़ियुनि तरफ़ां एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी अवामी प्रेस क्लब मलीह जे सदर जमशेद ज़हरानी ऐं जनरल सेक्रेटरी इनायत शाह कई। एहतजाज में सहाफ़ियुनि वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान सहाफ़ियुनि हथनि में बैनर्स ऐं प्लेकार्ड खणी कब्ज़ा कंदड़ वॾेरे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुतालबो कयो त असगर मेमन ऐं संदसि भाइरनि जी मिल्कियत वारी ज़मीन तां फ़ौरन कब्ज़ो ख़त्म करे ज़मीन ऐं संदसि हवाले कई वञे। इन मौक़े ते मुतासिर सहाफ़ी असगर मेमन सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कब्ज़ागीर वॾेरे ज़हूर खखराणी हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे मुंहिंजे भाइरनि खे बेदख़ल कयो आहे। गॾोगॾु कूड़ा केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार करायो वियो आहे, जेके 2 हफ़्तनि खां पोइ ज़मानत ते आज़ादु थिया आहिनि। हुन इल्ज़ाम हयो त ॾोकरी पुलिस वॾेरे सां मिली भगत में आहे, क़ानूनी वॾेरनि जे ग़ुलाम बणियल आहे, जेतोणीकि 3 अदालतुनि असांखे ज़मीन जो मालिक करार ॾिनो आहे। मुज़ाहिरनि मुतालबो कयो त असगर मेमन ऐं संदसि भाइरनि जे मोरूसी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए ॾिनो वञे, न त ॿियो KU जे वर्करनि जा सभई मेंबर IG सिंध जी ऑफिस आॾो एहतजाजी धरणो हणंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।